सॼे मुल्क में अॼु यौम दिफ़ाई शहदा पाकिस्तान वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। क़ाइदे आज़म जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी तक़रीब हवाई फ़ौज जे कैडेट सिक्योरिटी जा फ़र्ज़ संभाले वरिता। तक़रीब जो ख़ासि मेहमान एयर वाइस मार्शल ग़ज़नफ़र लतीफ़ हो। यौम दिफ़ा जे मौक़े ते सदर आरिफ अलवी ऐं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो पैगाम। सदर आरिफ अलवी चवे थो, वतन जे बहादुर पुटनि दुश्मननि ख़िलाफ़ बिना डप जे वेड़ कंदे तारीख़ जो रोशन बाब अदा कयो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ चवे थो, अॼु मुल्क इंतिहा पसंदी, दहशतगर्दी ऐं परॾेही जाहियत जहिड़नि सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुल्की सलामती ऐं तरक़ी ख़िलाफ़ नापाक इरादनि खे नाकाम बणाइण लाइ क़ौम पंहिंजे बहादुर फ़ौज सां गॾु बीठल आहे। मेहनत सां हर तरह जी सिक्योरिटी ऐं मुआशी चैलेंज खां पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी उज़्बेकिस्तान जे सदर शौकत मिर्ज़ा योव सां मुलाक़ात दौरान गॾियल तरबियती सहकार खे वधाइण ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि आर्मी चीफ जो उज़्बेकिस्तान जे दौरे जो मक़सदु फ़ौजी ऐं दिफ़ाई सहकार खे वधाइण आहे। कश्मीर में धरणो हणी वेठल हिंदू पंचायत जे अॻवाननि जूं SSP ऐं DC सां ॻाल्हियूं कामयाब। हिंदू पंचायत सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान दंग वटि 4 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। SSP ऐं DC कश्मीर पारां हिंदू पंचायत खे सागर कुमार जी बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई वई। ॻाल्हियुनि जी कामयाबी खां पोइ डेरा मोड़ वटि धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। गुज़िरियल राति देर सां मुखी जगदेश कुमार, नींगर जयदीप कुमार ऐं डॉक्टर मुनीर नाइट खे ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वियो। इलेक्शन कमीशन सिंध में कामोरनि जी मुक़ररिन ऐं बदिलियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। शकील मंगरेजे खे चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट बोर्ड ऐं ज़ाहिद अब्बासी खे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़रर करण जी मंज़ूरी। आतिफ रहमान घरू सेक्रेटरी, मोहम्मद इकबाल मेमण सेक्रेटरी तालीम, फयाज़ अब्बासी सेक्रेटरी तवानाई, मंसूर अब्बास रिजवी सेक्रेटरी सिहत मुक़रर थींदो। उमर फारूक गुल्लो खे सिक्योरिटी, ह्यूमन स्टेटसमेंट एंड सोशल हाउसिंग मुक़रर करण जी मंज़ूरी। सदफ अनीस शेख सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन ऐं शहाब कमर अंसारी सेक्रेटरी INC मुक़रर थींदो। मंजूर शेख खे एडिशनल चीफ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़रर करण जी मंज़ूरी। बिलाल अहमद मेमण गवर्नर जो प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं आगा वासिफ अब्बास खे वॾे वज़ीर जो प्रिंसिपल सेक्रेटरी मुक़रर कयो वेंदो। ऐं GDA वफ़द जी MQM पाकिस्तान जी अॻवाननि सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। सिंध में ईंदड़ हुकूमत GDA ऐं MQM जी हूंदी। सिंध में अग़वा जी वाक़िअनि ख़िलाफ़ धरणा हया विया आहिनि। IG पंहिंजो किरदारु अदा करे। मुस्तफ़ा कमाल जी मीडिया सां ॻाल्हि। बुल डॉक्टर सफ़दर अब्बासी चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत-ए-हाल ख़राबु आहे। हू निगरान हुकूमत खां मुतालबो कनि था त सिंध में अग़वा जे वाक़िअनि खे रोकियो वञे।